चीफ सनाउल्ला चांडियो नो शिरोफरोज़ मीर ख़ान चांडियो सरदार जे नाले ते ज़ुल्म ऐं ज़्यादती जो दास्तान। नो शिरोफरोज़ जे इलाइक़े मिठियाणी जे ॻोठ दादन ख़ान चांडियो में मेहर ख़ान चांडियो नाले शख़्स ते संगीन इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि। बुरहान ख़ान चांडियो जे वेझो हुजण जो बहानो करे ॻोठ जे माण्हुनि सां ज़्यादती करे रहियो आहे ऐं ख़बर नाहे केतिरा बेगुनाह माण्हुनि खे पाबंद कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि मेहर ख़ान गैरक़ानूनी हथियार रखी रहियो आहे ऐं पुलिस इंतिज़ामिया खे पंहिंजे असर रसूख़ ज़रिए यरग़माल बणाए रहियो आहे। ॿुधायो पियो वञे त हू DIG शहीद बेनज़ीराबाद परवेज़ चांडियो बाबति गंदी ॿोली इस्तेमालु करे थो ऐं दावा करे थो त संदसि SHO मिठियाणी अफ़ताबशर ऐं DSP नो शिरोफरोज़ ते मुकमल कंट्रोल आहे ऐं मूं DIG जी मेहर ख़ान चांडियो खे रखियो आहे, पर मिठियाणी थाणे ते FIR पिणु दाख़िल कई वई आहे, पर ऑफ़िस में ऑफ़िसर खे मारियो ऐं नौकर खे अगवा करण जी दरख़्वास्त खे मारियो। उन सूरतहाल ॻोठ जे माण्हुनि खे हिरासा बणाए छॾियो आहे ऐं माण्हुनि पंहिंजे शिकायतुनि सां इंतिज़ामिया ॾांहुं वञण खां क़ासिर आहिनि। मेहर ख़ान चांडियो जंहिंखे सरदारनि पारां चंद मफ़ाद परस्त सबबि बदनाम कयो वेंदो आहे, जेतोणीकि सरदारनि खे पंहिंजे वेश्याणे अमल जी ख़बर न हूंदे बि इल्ज़ामनि ते अची वेंदा आहिनि ऐं क़बीलनि जा माण्हू सरदारनि ते कावड़िजी वेंदा आहिनि। चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो जे नाले खे बदनाम करे रहिया आहिनि।